अवलला वलीम आलाल मजोधणी अवलला वलीम आलाल मजोधणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल दे उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे असांजूं अदियूं भेनरूं भाइर या नंढड़ा बालकड़ा जेके बि असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे राम राधा प्रोग्राम में मेहरान टीवीअ सां गॾु भलीकार हुजे सो अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल हुजे पर जेके महिनत कस मज़दूर हुजनि जेके पंहिंजे ड्यूटी वारा हुजनि पंहिंजे दुकानदारी वारा हुजनि होटल वारा हुजनि जेके बि कमकार सांगे वारा हुजनि ड्राइवर हुजनि जिते जिते हुजनि उन्हनि सभिनी खे सिक भरियो सलाम बाक़ी जेके घर हुजनि उन्हनि खे बि सिक भरियो सलाम अदियुनि भेनरुनि खे बि सिक भरियो सलाम हिन जे करे त बालकनि जूं हाली मोकलूं हुजनि त उहे बि थोरो जेको हुजे चवंदा साही पटींदी हुजनि पर गर्मी अहिड़ी हुजे जो साही पटण त छा पर लाइट गुम गर्मी तमामु घणी राति मिड़ई कोई राति जो जेको हुजे माण्हू को सुम्ही को आराम करे हवा लॻे मालिक साईं जी बाक़ी त ॾींहुं अहिड़ो हुजे न जहिड़ो भट्ठी में वेठा हुजूं हा ॾींहुं बाक़ी अहिड़ो हुजे जीअं राधली अखि निकिरंदी हुजे वरी अख मुंहिंजी छो निकिरंदी हुजे गर्मी हुजे हिन में अख त रामण जे बि निकिरी सघंदी हुजे गर्मी अहिड़ी हुजे तूं ही करे हीअं कंदी हुजे न हे करे चवां सुबुह जेको हुजे न मुंहिंजे मगज में न लॻंदो हुजे कॾहिं माण्हू कीअं हुजे करे कीअं हुजे मिसाल बि न ॾींदो हुजे न माण्हू मिसाल बि न ॾे न मिसाल माण्हू ॿिए कंहिं सभु ॾेई सघंदो हुजे कांव जी अखि निकिरंदी हुजे हाणे कांव जी अखि निकिरंदी हुजे हाणे हिते को कांव हींअर वेठो हुजे अहिड़ो त वक़्तु अची वियो हुजे जो कांव कबरियूं झिड़कियूं को पखीअ जी झुंगार ई न ॿुधूं तोतनि जूं ॿोलियूं ई वयूं हुजनि हालियूं तोतो वरी नहीं हुजे वो मिसाल भला हाणे हेॾे न ॾियां भला हाणे हेॾे ॾींदो हुजे भला हाणे तोतो हुजे इहो मिठू बोलण ई छॾे विया हुजनि छा चवंदा हुजनि हा तूं मिठू पाण खे सम्झंदो हुजे अञा मिसाल ॾिनो हुजे हाणे बस सुबुह पखीअ वांगर लॻो पियो हुजे बाक़ी अञा हे हुजे मोर वरी तोतो वरी ड्रेल वाड़े वाह हाणे उहे लवा न रहिया हुजनि उहे ॻाल्हियूं न हुजनि उहे थोरा न रहिजनि इहे मिठू ॿोलियुनि तोता ॿोलियुनि हल इहे सावा तोता बि असांखे हाणे अणलभ थी विया हुजनि ॾिसण जे लाइ कबरियूं ॾिसो त उहे न हुजनि जे अवां वरी ॾिसो त गेरा बोतरा न रहिया हुजनि गेरा छा वरी गेरियूं बोतरियूं न माना इहे नसुल जेके हुजनि दरिया जे कंधीअ जा ऐं वणनि टिणनि जा वण ॿेड़ा अची विया हुजनि हाणे जो सिधा सिधा राधलियांगे हीअं मथे न उनमें को हवा ईंदी हुजे न को सवाद थींदो हुजे न वरी को माण्हू को ॿार बचे खे पींघ ॿधी ॾींदो हुजे अॻे लिमुन जा वण हुजनि उन्हनि में माण्हू पींघूं ॿधंदो हुजे पोइ हुन में सॼो ॾींहुं ॿार लुॾंदा हुजनि असां पाण हुन पींघुनि में लुॾा हुजूं उहो वक़्तु उहो ज़मानो हाणे त सम्झ में ई न ईंदो हुजे की हाणे कीअं थींदो हुजे जिंदगी जो मिड़ई हुजान हलंदो हुजे बाक़ी साईं हाणे त जारी हुजे हाणे त अहिड़ो हुजे जो वण में हथ हुजे त ॾारी पाणी हेठि अचे किरंदी हुजे त हाणे अहिड़ा वण अची विया थोरो जो वाव लॻे वण हेठि पोइ रोडनि रस्तनि ते बेड़ा वण लॻल हुजनि जो न त अॻे वण रोडनि रस्तनि ते अहिड़ा लॻल हुजनि जो ईअं हले माण्हू त सांव थधिकार अहिड़ी मिले जो वञी थिया ख़ैर थोरी हवा लॻे त सॼो जे छिणकार हुजे त वाह सोभा ॻाल्हि खुली हुजे हितां त गर्मी हुजे जेके भेनर हुजनि जेके भाइर हुजनि सवेर उथजे सवेर सुम्हिजे नाव धणीअ जो गिनजे सो सवेर सुम्हंदा हुजो सवेर उथंदा हुजो फुज़ूल जेको हुजे या निंड पंहिंजी न विञाईंदा हुजो ॾींहं जो गर्मी हुजे राति जो सुख भरी निंड कंदा हुजो पर साईं राति जो पहर ॾिनो बि हिन जे करे हुजे त हिन में जेको हुजे पखी पकड़ इंसान पंहिंजो जेको हुजे आराम कंदो हुजे सुकून कंदो हुजे
वरी जो सुबुह थींदी हुजे पखियुनि जी झुंगार सां गॾोगॾु माण्हू खे उथणु खपंदो हुजे त उहो सॼो ॾींहुं जेको हुजे अव्हां जो बरकत वारो बि गुज़रंदो हुजे ऐं उन खां अलावा अव्हां जे ज़हन खे बि सुकून हुजे। बाक़ी हाणे सॼी राति पोइ जागी जागी फज़ूल कमनि जे पुठियां पोइ वञी फजर महिल माण्हू सुम्हे पोइ सुबुह जो बूथ ई न वणे हिक ॿिए जो न हुजे। हा बस इहो हुजे। हाणे मिसाल त ॾियां पर वरी राधली चवंदी हुजे मिसाल ॾींदो हुजे ज़माने ते ॾींदो हुजे रात दौलत न। बस ठीकु हुजे भला छॾियो हुजे। अब वरी चवंदा हुजनि त जागंदा उहे माण्हू हुजनि या जाॻिया उहे हुजनि जिन लाइ भेटाई साईं कयो हुजे त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान, कोणे कन सलाम अचियो आगहि उन जे। सो बाबा हिकिड़ा उहे माण्हू हुजनि जेके रूह खे रिझाइनि, जेके उन रूह सां जेको हुजे इबादतूं कंदा हुजनि, उहे सॼी राति इबादत में गुज़ारनि, सुबुह जो पंहिंजो ज़िक्र फ़िक्र में पंहिंजी उन सोच में भलाईअ में उन में। सो हिन गर्मीअ में पाणीअ जो वधि खां वधि इस्तेमालु कंदा हुजो। अॼु खां वठी चयो हुजनि त वरी 12 जून ताईं जेको हुजे तमामु घणी गर्मी हुजे, इहो हीट व्यू हुजे, माना इहो उबट जेको हुजे अहिड़ी गर्मी हुजे। इन में सुबुह जो ॿाहिरि निकिरे माण्हू त तपस जेको हुजे मुंहुं साड़ींदी हुजे, अहिड़ो ओलो लॻंदो हुजे। तो माण्हू खे जेको हुजे उन जे लाइ पंहिंजो बचाव बि करणु खपंदो हुजे, मथे खां ढके पोइ ॿाहिरि निकिरणु खपंदो हुजे, पाणी जो घणे खां घणो इस्तेमालु करणु खपंदो हुजे, पाणी पाण सां गॾु खणंदा हुजो। थधियूं शयूं जेके हुजनि उहे अव्हां खे इस्तेमालु करणु खपंदियूं हुजनि, भाॼियुनि जो घणो इस्तेमालु करणु खपंदो हुजे। अॼुकल्ह वरी भाॼियूं बि उहे न रहियूं हुजनि। हा भाॼियूं न हाणे खाइनि किथे, ॿारनि खे बि तो वांगी तप वठंदो हुजे भाॼी खाइण ते। हा पचाए तूरी त चवंदा हुजनि इहा त न खाईंदा हुजूं, पचाए मेहो इहा त न खाईंदा हुजूं, पचाए दाल इहा त न खाईंदा हुजूं, बाबा इहे थधियूं शयूं खाईंदा हुजो, भिंडियूं खाईंदा हुजो, गुआर खाईंदा हुजो, ऐं इहा जेका हुजे दहीअ जी जेका हुजे चटणी इहा खाईंदा हुजो, लस्सी पीअंदा हुजो, खिचड़ी खाईंदा हुजो, त इन में माण्हू जी जो मादो थधो थींदो हुजे। ॿारनि खे खपनि हेतो वांगी चाटे वारियूं शयूं रामला आवाज़ वेठा हुजनि न, तरह तरह जूं बीमारियूं निकिरी पियूं हुजनि, अॻे बीमारियूं न हुजनि, ख़बर ई न पवे हींअर त छा लॻो पियो हुजे। पर हुन सां गॾोगॾु अॼु वरी जे हलंदा हुजूं हीअं बा जिथां खां सिंधुअ जो छोड़ थींदो हुजे, जिथां सिंधुअ में छोड़ थींदो, सिंधु ठहंदो 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 हेसि ताईं अचे इस्करदू वारे पासे बा गिलगित बल्तिस्तान वारे पासे एॾा अॼु इलेक्शन लॻी पई हुजे, सुबुह सां ख़बरूं लॻियूं पियूं हुजनि। कल्ह वरी पेट्रोल 2-3 रुपया सस्तो थियो हुजे, घणो थियो हुजे, 3-3.5 रुपया सस्तो थियो हुजे, आस्ते आस्ते को गैरत जी जरी ईंदी हुजे। हा सो थोरो थोरो इहो थींदो हुजे। बाबा छंछराचर ते मिड़े इहा ॻाल्हि बि खणी ईंदा हुजूं, फुड़ी तलाह थींदो हुजे, फुड़ी तलाह थींदो हुजे, आस्ते आस्ते लहंदो हुजे त वरी खुशहाली थींदी। सो इन करे अॼु उते गिलगित बल्तिस्तान में जेको हुजे अॼु इलेक्शन हुजे ज़ोर शोर ते, सो इहो शाम जो ख़बर पवंदी हुजे त छा थींदो हुजे, कहिड़ा नतीजा ईंदा हुजनि ऐं कहिड़ो जेको हुजे वोटरनि जेको हुजे कमाल कयो हुजे। सो एॾा इलेक्शन जो वॾो ज़ोर ऐं शोर हुजे। सो इन इहा हाल अहवाल मूं चयो अव्हां सां ज़रूरु करूं त मत तव्हां सम्झंदा हुजो त रामू ऐं राधली रुगो घर में पाण में वेठा हुजनि, रुगो ॼाड़ी हणंदा हुजनि, ज़माने जी ख़बर न रखंदा हुजनि। सो असांजी हर दौर में जेको हुजे ज़माने त नज़र हुजे, छा थींदो हुजे छा न थींदो हुजे, वरी असीं अव्हां खे आगाही ॾींदा हुजूं। हा पर हुन सां गॾोगॾु गर्मीअ जो हाल अहवाल ॾिनो हुजे त ॿार त इहो मसइला हुजनि, पर जेके बालक हुजनि घर में होमवर्क कनि, उहे गर्मियूं तमामु घणियूं हुजनि, ॿाहिरि न निकिरो, पाणीअ जी काॾे बि निकिरंदा हुजो त पाणी ज़रूरु खणंदा हुजो। हाणे प्रोग्राम ॾांहुं वरी अव्हांखे वठी हलंदा हुजूं। प्रोग्राम जे शुरूआति में तव्हांखे वरी कलंदर लाल जे अंगण ते वठी हलंदा हुजूं। सो हिकिड़ी धमाल हुजे, ओ कलंदर लाल तुंहिंजी मामल ज्ञानी आया, ओ मुर्शिद लाल तुंहिंजी। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं, ऐं टीवी ते बि असांजो नंबर हलंदो हुजे, उन ते फोन कॉल कंदा हुजो। रामू ऐं राधा हर छंछरु सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर हुजनि। रामू अभी
ईंदे चवनी आओ वींदे चवनी वेह ईंदे चवनी आओ वींदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगणा अचंदे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि वेठा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हलो अस्सलाम वालेकुम। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा सर अब्दुल भट्टी ॻाल्हायां थो रहीमर खान डिस्ट्रिक्ट रहीमर खान खां साईं। चाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला हुजो हा चङा भला आहियूं तव्हांजो हाणे त गानो लॻल आहे असांखे लाइव तव्हां न वरितो आहे मां कॉल करे करे थकी पियो आहे असांखे लाइव तव्हां न वरितो आहे अबा हे ॻाल्हाईंदो हुजां रामू बागड़ी ॻाल्हाईंदो हुजां बाबा रहीम यार खान वारा हेॾां गर्मी वॾी हुजे सफ़ा असले ततो पियो हुजे अचो अचो तव्हांखे रहीमर खान जी चांहि पीआरियूं तव्हांखे बानी खारायूं अचो तव्हांखे दावत आहे रहीमर खान जी हल हेड़ी गर्मी में ज़रूर ईंदा हुजो थोरो ॾींहुं हा थींदा हुजनि अदा हेड़ी गर्मी में चांहि जी दावत ॾींदो अॼु सब रहीम यार खान जे यार वॾो गुल मुंहिंजो सॼो ॾिसो चांहि हूंदी आहे चांहि सां चाह हूंदी आहे चाह सां जेको तव्हां अचो त असां चांहि पीअण चओ त अदा को फ्रूट को शरबत को मानू को अरे हलण खां पोइ सभु कुझु थींदो हुजे न अदा ईअं न साईं सभु कुझु थींदो तव्हां अचो त सॼी चांहि असांजे सिंध में मशहूरु चांहि आहे न हा वाह ईअं वाह थींदो वाह हुजे वाह वाह ॿियो ख़ैर हुजे रहीम यार खान वारा ठीकु हुजनि मां पहिरें गुडू में हूंदो हुयुमि त हाणे फोन कंदो हुयुमि ॾिसो हाणे गुडू असांजो बंदि थी वियो हाणे रहीमर खान असांखे ट्रांसफर करे छॾियो अथनि हाणे असांखे ट्रांसफर थिया रहीमर खान में वेठा आहियूं असांखे सिंध वॾी यादि ईंदी आहे अरे वाह हाणे ॻाल्हि साॻी हुजे रहीम यार खान सिंध गॾियो पियो हुजे न बा न रहीमर खान ॾाढो ॾुखो आहे असांखे जेको न सिंध पंहिंजी प्यारी आहे बाबा हाओ बा हा सिंध प्यारी आहे सिंध जा माण्हू प्यारा आहिनि सिंध प्यारी आहे हाय हाय इहो अवां चवंदा हुजो इहो त चई ॿुधाईंदा हुजो पर ज़ाहिरी ॻाल्हि हुजे त इहे मोहबतूं हुजनि तॾहिं त अवां बि असांखे फोन कॉल करी हुजे हा मूंखे सिक तव्हांजी लॻी मां वरी तव्हांखे फोन कयो हाणे मुंहिंजो नालो तव्हां हिते खणियो आहे अब्दुल भट्टी रहीमर खान को कॉल कई आहे हा साईं बिल्कुलु बिल्कुलु उहो त रहीम यार खान खां तव्हां इज़ाद कंदा हुजो मूंखे ख़ुशी थींदी हुजे ऐं पहिरीं फोन अवां कई हुजे मूंखे अञा वधीक ख़ुशी थी हुजे साईं मोहम्मद अफज़ल भट्टी जो नालो खणिजो तव्हां इहो बाबा मोहम्मद अफज़ल भट्टी रहीम यार खान खां फोन कई हुजे हा महिरबानी अलाह तव्हांखे ख़ुशि रखे अलाह तव्हांखे आबाद रखे साईं वॾी महिरबानी लख थोरा लख थोरा सलाम ॾींदा हुजो अदा हा वॾी महिरबानी लख कुर्ब हुजनि बाक़ी हाणे अरे चांहि हथो पंहिंजी ॾोही पोइ त कंदी हुजे हमो साईं न कंदो हुजे हा हीअ ॾोही खणी ॻाल्हाए ॻाल्हि मुंहिंजी ॿुधंदो हुजे को न ॿुधां न ॿुधंदो हुजे न ॿुधंदो हुजे साला ॿुधंदो हुजां तूं हेॾे वेंदो त राति वरी हेॾे वेंदी हुजे पोइ वेठो परचाईंदो हुजे हा हाणे हिन खां परचायूं अञा बि परचाइण जहिड़ी हुजे अञा बि परचाइण जहिड़ी हुजे हा पोइ वरी कलाम ॻाईंदो हुजे रगो कीअं परचाया तोखे हलो मामा साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे मामा फज़ल छाल हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो मामा साईं दुआऊं तव्हांजूं सभु ख़ैर तव्हां ख़ुशि आहियो असांजी मामी बि ठीकु आहे सभु मामी बि ठीकु लॻी पई हुजे तव्हां कीअं हुजो ठीकु ठाक लॻा पिया हुजो मामी दुआऊं तव्हांजूं मामी तव्हांखे न परचाईंदो मामो त पोइ मामो अधूरो रहिजी वेंदो हा रुसण परचण त कमु हुजे पर मामे जा अंगल बि ख़राब हुजनि अॼुकल्ह माना रुगो अंगल करे नंढी वॾी मुंहिंजा अंगल पूरा करे भाणे जेके दाहूं ॾींदो हुजे जहिड़ो मामो कहिड़ो भाणे जो बसि अंगल ई त ज़िंदगीअ जी ख़ुशियूं हुजनि न अंगल थींदा त ख़ुशियूं वधंदियूं अब हेड़ी हिकिड़ी त गर्मी लॻी पई हुजे ॿियो वरी हालत तव्हां जहिड़ा जो मगज में लॻनि त पारो ई चढ़ी वेंदो हुजे पारो न चढ़ंदो पारो तूं चढ़ींदो हुजे न मामी मामी करे वरी मामे सां ख़बरुनि में शुरू थींदो हुजे अब वरी जेको आहे असां गर्मी बि ॿुधाई अथऊं ॾाढी ऐं वरी सिंधूअ जूं लहरूं बि अलाह थधिकार कंदियूं गर्मी न थींदी हेॾी अब कराचीअ खे वसाए वेठो हुजी न फर्स्ट क्लास तव्हांजे दुआनि सां अलाह जी मदद सां वाह 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 कराचीअ सभिनी जेके सञा वंद हुजनि कराची में जेके मारवाड़ा झांगीड़ा बि हुजनि उन्हनि सभिनी खे सलाम अबा
सब तव्हांखे यादि था कनि ऐं महफ़िल में तव्हांजो ज़िक्र हूंदो हर वक़्तु तव्हांजे लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि। अलाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो। आमीन आमीन। मालिक साईं अवां सभिनीनि खे बि ख़ुशि रखंदो हुजे। ये मोहब्बतूं हुजनि या कुर्ब वहां हुजनि मोहब्बतूं तव्हांजा, हुजनि। मोहबतूं हुजनि तव्हांजूं। जुग जुग जीअंदा हुजो सदा सदा जुग जुग जीअंदा हुजो। सो हाणे तूं यो कलाम कुसी हाणे कब कुसंदी पोइ हुजे। वरी कलाम कुझु न हुजे। कीअं परचायां तोखे, कीअं रिझायां तोखे, मुंहिंजे हीअं जा हेने हाणे बूथे नहीं कंदो हुजे न। पोइ वरी जेको यारा ज़ुल्म में थी हुजे, मिठो हुजे, अकेलो अकेलो त ख़बरूं पवंदियूं हुजनि। पोइ तूं बि हदी हुजे थींदो हुजे को जो सुबुह सुबुह जेको हुजे न हंबलो पूरा सर न चाढ़ींदो हुजे। पोइ ज़िंदगी में को ॿियो बि कमु हुजे सदाईं आईने वांगुरु अॻियां टंगियो पियो हुजां जा तुंहिंजे अंधी पोइ वरी कंदे हूअं चई त बसि रामलो घर में हुजे कमु। हूअं चई त रामलो घर में वेही वेही अञा हेसि ताईं वेंदो हुजां न हेॾो मोटंदो हुजे छा कम जो को हियो न फाटंदो हुजे त हुजेला गिचीअ में ॿधी छॾींदी हुजे ए मूंखे हाणे हाणे। गिचीअ में ॿधंदी हुजां। हलो अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद रामन साईं। वालेकुम सलाम। सदा मौजूद फ़कीर साईं पंहिंजो तारफ़ आबा। फकीर मंजूर अली जमाली हक़ मौजूद होटल ता शेरी स्टाफ ता रामन साईं पुराणो खादम तव्हांजो। फ़कीर भली छा हाल हुजे? हुजो दा ॿियो सभु ख़ैर हुजे, चाक चङा भला हुजो। अल्हम्दुलिल्लाह दुआऊं अदी राधा तू भी खुश आहीं, रामन साईं भी खुश आ। खैर खैर दुआऊं लॻियूं पयूं हुजनि अवां सभिनीनि जूं। जेको फकीर- हाले वाल ॾींदा हुजो। फ़कीर साईं काथे अल्लाह गुम कुझु कंदो। हुजी बा? फ़कीर साईं काथे फकीर- गुम लॻो पियो हुजी? फकीर साईं इलाही ॾींहं थी विया, थोरो बीमार थी वियासीं 8-9 महीने खां पोइ अॼु तव्हांजे प्रोग्राम में शामिल थिया आहियूं। मालिक साईं सिहत ॾींदो हुजे अव्हांखे। आमीन। वरी तव्हांजो अॼु प्रोग्राम ॾिठोसीं पर यार तव्हांजे प्रोग्राम में अॼु थोरी हैरानी मूंखे थी वई आहे, परेशानी आहे मुंहिंजी दूर कजां फ़कीर साईं। वरी कहिड़ी? फकीर साईं तेल बेल महांगा थी विया आहिनि, तव्हां उॾाम था कयो, हाणे उॾामी अचो था टेलीविज़न ते। मूंखे बि को मंत्र सेखारियो त आऊं बि भला मोटरसाइकिल ते न चढ़ां। बसि पोइ इहो त हाणे फ़कीरनि खे गुर कंहिं कंहिं सभिनी फ़कीरनि खे हिकु जहिड़ो गुर न हुजे न बा। हा साईं तव्हांखे उॾाम ते ॾिठोसीं त मुंहिंजो यार हाणे त रामन साईं उॾामे पियो, अधी राति अञा कोन उॾामी आहे। बसि पोइ इहो राति दुलत वरी ॾिसंदी हुजे त राम हाणे कदो कीअं हुजे। मां हाणे बि ॿाहिरि वेंदो हुजे रड़ियूं कंदी हुजे मूं चयो आउं उॾामी वञा वरी। उॾामी वेंदो हुजे। हा हा बिल्कुलु बिल्कुलु तव्हां साईं वाके उॾामो पिया, पर हाणे हिकिड़ो तव्हांखे भिटाई साहिब जो बैत ॿुधाईंदुसि पोइ वरी तव्हां पंहिंजी कचहरी कजो। आओ अवल अलाह अलीम आला आलम जो धणी। वाह अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम। वाह वाह वाह। वाली वाहिद वहद हू राज़िक रब रहीम। सो तो सारा सारा सचो धणी चई हमद हकीम। करे पाण करीम जोड़ू करे जोड़ पाण करीम जान। जोड़ू जोड़ी जहान जूं अॻे जॾहिं खे न जोड़िया पढ़ण ॾींदो हुजे। वाह 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 फ़कीर साईं वाह वाह। सभिनी हाउंट जोड़ू जोड़े जी जी जोड़ू जोड़े जहान जूं जॾहिं जोड़िया वाह वाह आमद ख़ास खलके मोहम्मद मुकाई। सुभान अल्लाह। कलमो ते करीम ते चिटो चयाई, अन्ना मौला अंत महबूबी ईअं उताई। वाह वाह। लिखी ॾिनाई भई साराऊं सैयद खे। सैयद चए। वाह 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 वाह। वॾी महिरबानी लख कुर्ब आबाद हुजो। ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई वॾी हुजे। महिरबानी सभिनी खे सलाम ॾेई छॾींदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। सो ॻाल्हि कंदो हुजां हूअं चईंदा रामला न वञे अञा हेस्तरी विथी कंदो हुजां त हां फाटे कोन चवंदी हुजे। पोइ वरी चवंदो हुजे मूंखे गिचीअ में ॿधंदी हुजे। पोइ गिचीअ में त माण्हू हो जेको हुजे ढमकड़नि खे हो जेतिरो चमड़े जो जूते जो टुकुर ॿधंदा हुजनि कि नज़र न लॻे। तोखे बि मां गिचीअ में ॿधां कि मूंखे नज़र न लॻे। तोखे कहिड़ी नज़र लॻे? तूं पाण चमड़ो हुजे तोखे कहिड़ी नज़र लॻे? बसि हाणे बसि सुबुह सुबुह जेको हुजे वरी जो खिली न ॾेखारींदो हुजे। पोइ ॿियो छा? पोइ हेसि वञा तूं पटी पटी हाणे बाक़ी हिते साम्हूं हीअं बीठो हुजां वात पटियो हिते तूं मूंखे ॾिसंदी हुजे। हां ठरे ओ तूं ठरी ॾंद कढी न हुजे जो तोखे मां ॾिसंदी रहंदी हुजां। ॾंद कढी वरी ठरे। हां ठरे वरी ॾंद कढी। हाणे त घर जो ख़्यालु रखे मां दुकानदार थी ईंदो। हाणे बीहंदो हुजे दुकान तां छा वठंदो हुजे?
क्या वठंदो हुजे? अब तव्हां कलाम ॾिसो ये घर में ॾींहं ॾिठ जो ड्रिजंदी हुजे है न ॿुध हे ॾींहं ॾिठ जो ड्रिजंदी हुजे हिन जो हा फाटंदो हुजे हे बि मुंहिंजे घर में हाँ न फाटंदो हुजे। हे बि मुंहिंजे घर में लूमड़ी हुजे जो हिन जो हा फाटंदो हुजे जंगल में हुजे हीअ रही पई हुजे राम लख अहिड़ा त निहरणी अहिड़ो करे छॾो हुजे हाणे नीर हया हुजनि नीर माण्हू तोखे ख़बर हुजे कंहिंखे हणंदा हुजनि। हाय हाय नीर छाजा हुजनि जॾहिं घर में काबू करण जा नीर माना नीर नीर पोइ जा। दागा पोइ भेटाई साईं चयो त सिक तुंहिंजी सुपरी कपे ऐं कोरे वाह वाह सघां नचो रे ॾाढो नीर नीह जो वाह वाह पोइ नीर वाह इहा को बसि नला हुजे वाह वाह दखीअ में विझी दुहा ॾींदो हुजे दखीअ में विझी दुहा ॾींदो ॻाल्हि खे वाह वाह त करो हुजे न हा वाह वाह त करो हुजे न हा। पोइ बि तोखे तप चढ़ंदो हुजे सो तूं दखी में विझी दोहो छो ॾींदो हुजी पोइ ॿियो हे त ॿुधाईंदी हुजे त इहे सिधी हणंदी हुजे सिद्धि हा हा हल कलाम हलाईंदो हुजे। अब हाणे वरी कलाम हलाईंदा हुजे अहिड़ो जो वञी थिया हुजनि खैर खोड़ दोस्त फरमाइश कंदा यार फोटे ज़रदारी जो कलाम सो महिरबानी ॿी त वई पर मुंहुं ॾेखारण खां बि वई बसि सो इहो अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। मां दुकानदार थींदो हुजां राम दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीनन ईंदा हुजनि अव्हांखे पसंदि ऐं हे जेको छंछरु हुजे या आचर हुजे जेके बि रंग हुजनि जेके बि ॾींहं जा रंग हुजनि ॿिनि ॾींहंनि जा जेके रंग हुजनि न उहे अव्हांखे ईंदा हुजनि पसंदि पोइ बालक हुजनि नंढा वॾा जिथां खां फ़ोन कॉल करनि पर उन सां गॾोगॾु यूट्यूब चैनल हुजे मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब चैनल हुजे अव्हां उनखे सब्सक्राइब कंदा हुजो उनखे लाइक बि कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उनखे बेल आइकन बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे सभई मेहरान खां वठी लाॾा लोक गीत या राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ु मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते पर उन सां गॾोगॾु फेसबुक हुजे फेसबुक पेज हुजे अव्हां उते वञी जेको हुजे फॉलो कंदा हुजो उते बि प्रोग्राम जा खोड़ सारा रंग अंदाज़ हुजनि जे उते नंढा नंढा जरा अव्हां ॾिसी सघंदा हुजे जे सॼो प्रोग्राम ॾिसणो हुजे त मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते वञी उते अव्हां सब्सक्राइब करे छॾींदा हुजो बेल आइकन करे छॾींदा हुजो त उहो प्रोग्राम जीअं अचे त अव्हां ॿीहर ॾिसी सघंदा ॿीहर वरी वरी अव्हां ॾिसी सघंदा हुजो इहे रंग यकीनन अव्हांखे ईंदा हुजनि पसंदि पर हाणे वरी अव्हांखे हिकिड़े अहिड़े कलाम ॾांहुं वठी हलंदा हुजूं जो सभु चवंदा हुजनि दादा आचर ॾींहुं अहिड़ी मौसीक़ी हुजे जो वञी थींदा हुजनि ख़ैर सो हिन मौसीक़ी खां पोइ वरी ख़बरूं हुजनि सो ख़बरूं बि लाज़मी हुजनि ख़बरुनि सां वरी जेको हुजे माण्हू खे ख़बर तयारु पवंदी हुजे छा वियो हुजे छा वापरियो हुजे सो पहिरियों इहो कलाम ॾिसंदा हुजो हा पर साइण आबदापुरनि जो आवाज़ हुजे वाह जो कलाम हुजे इनखे ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं हुजनि ख़बरुनि खां पोइ अव्हांखे अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। राम हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो
हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते हुजो ॾे हुजो, परदे हुजो, वाहण हुजो, वस्ती हुजो, जिते जिते बैठा हुजो ख़ुशीअ सां बैठा हुजो, रांदियूं खेॾंदा हुजो, नशनि खां परे रहंदा हुजो, गर्मीअ खां बचंदा हुजो, पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम। आदा हैदर भट्टी छा हाल हुजे? ख़ुशि हुजी, चङो भलो? अल्हम्दुलिल्लाह, सब खेर जो गर्मी ॾाढी हुजे अदा, हीअं लीमे जो शरबत था पियूं अदा। गर्मी लगी पई हुजे, लीमे जो शरबत पियो हुजे, हिन करे हुन मुस्ती जो बि शरबत ठाहे पीअंदो हुजे। हाँ, मिस्टी गॾाए लीमो गॾाए शरबत ठाहींदो हुजां, वरी हिन में थोरो ग्लूकोस विझंदो हुजां। तूं हाणे पाण ग्लूकोस हुजणो थी वई, अञा बि ग्लूकोस पीअंदो हुजे। अदा हैदर गर्मी खां पाण खे बचाईंदो हुजे ऐं पीअंदो हुजे शरबत। हाँ हाँ, राजले हुजे, घणो न घुमे, सभिनी दोस्तनि खे सलाम ॾींदो हुजे। वालेकुम सलाम, सॼी दोस्तनि खे सलाम कजो। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, लख कुर्ब हुजनि जो एॾो घुमी फिरी। हे हाणे शरबत ठाहे पोइ लीमे हाणे जी त सलाह वठंदो हुजे। हा, अॼुकल्ह तूं बसि लीमे जे शरबत जो गाॾो लॻाईंदो हुजे, उन तूं वॾी रोजी करी। हा, चया न भागा तूं इन भागो जी माण्हुनि खे ॾिस त कीअं वेठा हुजनि कमाइण जे पुठियां। पुछड़ी हथ करे जेको हुजे तुंहिंजो रोजगार वियो हुजे। हलो, तूं जहाज ठाहींदो हुजे। हलो, सदा मौजूद दादा, केरु केरु सर दादा? शहर नसीराबाद को मीर शेख तो गला में। मीर शेख साहब छा हाल हुजे? ठीक हुजे, चङा भला, तबियत ॿार हुजनि? अल्लाह जी मेहरबानी, अल्लाह लख सां ताईं तो ता खुश है, रादल खुश है, रादल भी ठीक है, आप ठीक है? तव्हां सभई ठीक हुजे? शुक्र आहे मालिक जो, तव्हांजी दुआउनि सां मेरी गर्मीअ सां मुक़ाबिलो कयूं पिया। वाह वाह वाह, कीअं वक़्तु पास थींदो हुजे? बसि वक़्त सां हलणो आहे गॾु। हा, वक़्तु कहिड़ो बि हुजे पर हलणु खपंदो हुजे, अॻु भरो थियणो खपंदो हुजे। हाँ, आऊं बि पाण ईंदुमि हो त कुझु आऊं बि अॻु भरी थियां। हाँ, अॻु भरे थियां, जी हा, जी हा। कीअं हुजे अव्हांजे इलाइक़े जी मौसम, भाॼी वारा सभु ठीकु हुजनि? हा, ॾिसे पई तव्हांखे बर्फ़ बि भरे पई, तव्हांजे प्रोग्राम ॾिसे पई, ॾिसे पई। वाह 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 वाह, इहा त भली ॻाल्हि हुजे जो भाॼी बर्फ़ बि भरींदी हुजे, प्रोग्राम खे ॾिसंदे जो सिंध जा हुनरमंद बि वधियूं आहिनि साईं, उन्हनि खे बि जस हुजे। हा हा, बिल्कुलु, हिननि जो त किरदार आहे न। सिंध जी औरत जेका हुजे, न्याणी हुजे, हुनजो बि वॾो किरदार हुजे पंहिंजे धरतीअ में, पंहिंजे मुल्क जे लाइ। हा हा, बिल्कुलु, इहे असांजी सूंह आहिनि धरतीअ जूं। हा, घर जी सूंह आहे, इहे हुनर कनि, इहे घर जा कम, इहे रधणो संभालनि, रध पचाव कनि, महिमान मड़े जे कनि, माल मता जी कनि, वो परे जे खूह तां पाणी भरे अचनि, ॿारनि खे रिझाइनि, ॿार रिझाईंदे हुजनि, मां त हिकिड़े राधले कोन रिझाए सघंदो हुजां। ऐं तोखे त दिलि में भाग हुजे। ॿुधो था, इनखे रिझाए न त जीअं त आयो चवनि त जे रोअण सां तूं रिझी त मां सारी राति रोआं। हा वाहे, पर 10 ॿार हिकिड़े पासे, राधली हिकिड़े पासे, लाड़े लुड़क कंहिं हुअं बि पोइ धरती सभु दुआ लुड़कनि सां लतीफ़ चवे। वाह 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 वाह, सभिनी खे सलाम, वॾी महिरबानी, कुर्ब मोहबत, वॾी महिरबानी, लख कुर्ब है। तूं त बिठो हुजे, बसि तूं त बिठो हुजे, ॿार बि न हुजे, आराम कर। न तूं बि हुजे, तूं त 2 मिंट वात हणंदी हुजे। अॼु गर्मी अहिड़ी हुजे, अहिड़ी गर्मी लगी पई हुजे, घड़ी खन बीहंदो हुजे, घड़ी भागे के वारी छा थियो हुजे, पेट में न कब वक्कड़ हुजे, वक्कड़ अड्र गुड्र जेको आयो हाणे पेट में पोपस मुड़स वरतो पियो हुजे, के तो खचयो हुजे, कहिड़ो तूं खाईंदो हुजे, जेका शइ ॾिसंदो हुजे न बसि ज़री न छॾींदो हुजे, अलाए कहिड़ो सुट मुंधो हुजे हिन जो।
सुट्र कोन मुधो हुजे पेट में माण्हू को दुनिया में उथे वेह खाए पे न जकर पोर चंदा जन कॾहिं कॾहिं चवंदा पंहिंजी सीट छॾे माण्हू थोरो परे वेंदो ओ हुजे हाणे सही हुजे हा सही हुजे वरी घणे खण खां पोइ भॼंदो हुजे न न भॼां कोन को नंढड़ो बालक हुजां जीअं भॼां हाणे अञा हलणु सिखियो हुजां भॼंदो हुजां तुंहिंजा इहे जेके हुजनि न खेत न वणंदा हुजनि मूंखे हा ॿियो छा हुजे पोइ छा कंदो हुजां अलाए इहो वकड़ पियो हुजे या में अंदरि वञी करे इहो जेको हुजे रखी हुजे जेको मूं अंब जी ॿ फारो उन्हनि खे ॿरो ॾिनो हुजे हाणे इहो बीठे बीठे अंब जे ॿाहिरि मशीन हुजे खाई हुजां तुंहिंजो वात बि मशीन खां घटि न हुजे असांखे अॼुकल्ह पंहिंजे खीसे में असीं पंहिंजो सामान पाण खणूं हलूं घणा हुजनि इहे कीलू 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 हलंदो कीलू 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 हाणे कीलू अरे हाणे ॾींदो हुजे तूं बि मच्छर इहो त तुंहिंजे वातारो राधुल न खाईंदी हुजे अधु ॾिनो हुजे वरी हिन वटि मोकिल जाए दुकान ते ॿियो खीसे मां कढंदो हुजे खीसे मां छा हतरो हुजे हेलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु पियो सर कादा अदा अली अकबर कोसो इंडस कोलमैन खां छा हाल हुजे इहो किथे हुजे अदा अदा इहो खानोड खां मथे इंडस कोल कंपनी जेको कोयले जूं कंपनियूं हलंदियूं आहिनि वाह वाह हितां खां माना फोन कर ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजी सभु ख़ैर लॻो पियो अलाह जा अहसान तव्हां ॿुधायो ख़ुशि शयूं बि ख़ैर आहे ख़ैर लॻो पियो हुजे गर्मीड़ीअ खां बचो हुजे प्रोग्राम ॾिसंदो हुजे अॼु पहिरियों दफ़ो फोन कई हुजे भली कार हुजे महिरबानी साईं महिरबानी असांखे बाबा कीअं वैरांटी जा रंग लॻंदा हुजनि उर्स चांडे जो को कलाम ॿुधायो बाबा असां उर्स जा शौक़ीन आहियूं हा ज़रूरु ज़रूरु कलाम ॿुधाईंदा आहियूं तव्हांखे वॾी महिरबानी लख कुर्ब तूं सभिनी खे सलाम ॾींदा हुजो लख अञा माना घणा हुजनि खीसे में बिस्कुट अहिड़ा भला मूं वठी रखिया हुजनि तूं मूंसां माना छा है पर थींदो हुजे तो सॼो ॾींहुं इहो हथु न खाईंदी हुजां हा सॼो ॾींहुं हुजे हेतिरी हुजे झिरकी आंगी मिड़े तूं चुकंदी हुजे तूं हेतिरो तला सुना पर कलाम हलाइण ॾींदी हुजे तूं हाणे हरू भरे तलाशियूं न वठंदी हुजे पुलिस वारनि वांगे अब हाणे वरी हिकिड़ो कलाम हलाए छॾियूं अधु चयो हुजे त इहो उर्स चांडे जो कलाम छो अॼु भला उर्स चांडे खे वारो ॾींदा हुजूं उनजा बि वॾा परस्तार हुजनि फौजा सुमरो ऐं उर्स चांडे जा लाड़ त सॼो पर लाड़ छा उतर बि ॿुधंदो हुजे सो इहो कलाम ॿुधंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं राम एक दफ़ो ॿीहर भली कार अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीनन ईंदा हुजनि अव्हांखे पसंदि ॾेह में हुजो परॾेह में हुजो जिथे हुजो वाहण वस्ती सभु जेके बि हुजो अव्हां प्रोग्राम खे पसंदि कंदा हुजो पर हाणे वरी जीअं महिरांटी जा रंग ऐं जिते जिते हुजनि जिते जिते माण्हू ॾिसंदा हुजनि उहे सभु पसंदि बि कंदा हुजनि वरी हाल वाल बि ॾींदा हुजनि फोन कॉल ते हूअं बि ॿुधाए पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां छा हाल हुजे अदा ठीकु हुजे चङा भला तबियतूं बहार हाल भला आहिनि तबियतूं बि बहार आहिनि सभु ख़ैर लॻो पियो आहे वाह। तव्हां ठीकु आहियो तव्हांजूं तबियतूं बहार आहिनि सभु ख़ैर लॻो पियो हुजे वक़्तु सुहिणो पास थींदो हुजे गर्मी खां बचाव हुजे हे ॿ टे ॾींहं ॿुधाईंदो वॾी गर्मी हुजे हिन खां बचाव कंदा हुजो हा साईं इहा तव्हांजी आगाही मुहिम हले पई हिन ते अमल कयूं पिया ॾाढा शरबत बरबत पीऊं पिया हाओ भाउ ऐं गर्मी खां नंढड़नि खे बचायूं था वॾड़नि खे बि बचायूं था न न इहो ज़रूरी हुजे इहो ज़रूरी हुजे जेको हींअर छो त हिकिड़ा बालक स्कूल न हुजनि ॿियो वरी यार इहो बि पारत हुजे त बालक हींअर जिते किथे ट्यूबवेल ते हिते विंझण वेंदा हुजनि कल्ह बि ॾिसो सखर में ॿारड़ा ॿुॾी विया हुजनि
इहे जेके नुस्कान थींदा हुजनि इहे दिलि झोरे विझंदा हुजनि। हाँ वाकई अदा कल इहो असां ख़बरुनि में ॿुधोसीं। हाँ इहो महिराण टीवी ते ॾिठो हुजेव। हाँ मेहरान टीवी ते ॾिठोसीं ऐं ॻाल्हि इहा आहे त चवंदा त अॼु जी प्लानिंग सुभाणे कमु ईंदी आहे। आओ वाह माण्हू पहिरियां ई पंहिंजो एहतियात करे इलाज खां बहितर एहतियात आहे। एहतियात हुजे न सो चवंदा आहियो न त बाबा एहतियात कजे उहो कजे जेको मींहं वसंदे में कमु अचे। हाँ इहा ॻाल्हि हर माण्हू हिन ॻाल्हि खे सम्झाइण मासूम ॿार इहे गुल हुजनि जेके घर जी सूंहं हुजनि उनखे घुमाइण लाइ विया हुजनि हाणे 3 ॿार वञनि सम्झो त हुन घर जी छा हालत हुजे पाण हिकिड़ो वालदेन थी अंदाज़ो कंदा हुजो। साईं असांखे दिली सदमो पहुतो आहे असांखे अहसास आहे असां पाण बचिड़े रहियल आहियूं। हाँ न त चवंदा हुजनि त जंहिंजो मासूम बच्चो वञे उनखे ख़बर हुजे उन जीजल अमड़ जो कहिड़ो हाल थींदो हुजे पर उन्हनि अमड़ियुनि खे बि उन्हनि वालदेन खे बि गुज़ारिश हुजे त बालक त बाबा उहो हुजे ईअं जेके असांजा मारूड़नि वांगुरु छेलड़ा लेलड़ा हुजनि ठेंग टपा हुजनि बालक बि ईअं हुजनि पर हिननि खे संभालण जो अव्हां ते हुजे ज़िम्मेवारी। हाँ बिल्कुलु हिननि खे एहतियात सां संभालणु खपे। हाँ न बा मां किथे हाणे वेझर में कंहिं ॾाहे लिखो हुजे त तव्हां केॾा बि वॾा किताब पढ़ंदा हुजो पर तरी न सघंदा हुजो तरंदा तॾहिं हुजो जॾहिं तरण मां सिखंदा हुजो। हक़ीक़त आहे बिल्कुलु तव्हां जूं ॻाल्हियूं साईं बहितरीन आहिनि ऐं मोती माला वांगुरु जड़ियल आहिनि ऐं जेको असांजे दिलि खे ॾाढियूं वणनि थियूं। बसि इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि सो इहो हाल हवाल हिक ॿिए सां मिले इहो हाल हवाल नओं ताज़ो थी वेंदो हुजे कचहरीअ सां माण्हू मुलाक़ात थिए पोइ का ॻाल्हि को सूर को बरो लही पवंदो हुजे भाई मालूमात मिले थी वॾी तव्हांजे प्रोग्राम मां तमामु बहितरीन मालूमात मिले थी। त इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि जो अव्हां वरी सीड़ जी फ़ोन कॉल करे बाक़ाइदे प्रोग्राम जो इंतज़ारु कंदा हुजो वरी शामिल थींदा हुजो इहे अव्हां जा वॾा वड़ हुजनि। लख कुर्ब लख कुर्ब। ओ राधली सा को खारे में को पैर फाथो हुजे को ढींगरीअ में पैर फाथो हुजे को कुने में पैर फाथो हुजे को पाड़े में मुंडी फाथी हुजे छा मसलो थियो थे सब कुछ थींदो हुजे मुझे तो समन जो राधुला बिस्कुट खाईंदी हुजे बिस्कुट। हाणे तूं कहिड़ी कुई हुजी वञी लगी हुजी बिस्कुटनि खे हे फूल वारा बिस्कुट खाईंदी हुजा। हा फूल वारा बिस्कुट खाईंदी त तुंहिंजो मुंहुं त कंडनि जहिड़ो हुजे वरी फूल वारा बिस्कुट खाईंदी हुजे। हा हाणे अहिड़ो बिस्कुट खाईंदी हुजा बिस्कुट हेड़े ॾिस लॻल त न हुजे न कोन हुजे लॻो वात सूंघींदो हुजे दिलि ख़ुशि थींदी हुजे। तुंहिंजो वात सिंघण जहिड़ो हुजे हाँ? तुंहिंजो वात बि सिंघण जहिड़ो हुजे न हुजे बाक़ी साॻो तो वांगुरु हुजे। हाँ घणी कोन कंदो हुजे। हाँ न ज़री पत हुनखे वटे वड़े खाई वञी तूं बि खोले वात खां पोइ वरी मूंखे मूंखे बि माना जेको हुजे कुझु थींदो न हुजे को छॾींदो हुजे ॿ बिस्कुट हुजनि खाधा हुजनि टे जी वरी तयारी कंदी हुजां। तूं रुॻो अॼु छा बिस्कुटनि ते गुज़ारो कंदी हुजी छा मूंखे जेके तो हे लिकाए रखा हुजनि बिस्कुट हा इहे अॼु मूंखे सभु ख़तमु करणा हुजनि। हेलो हेलो अवा केरु कहिड़े शहर खां बा इनाम हैरो खान खान दादू खान। छा हाल हुजे दा ठीकु हुजी चङो भलो हाँ चंगो बोले मेरे दोस्त अंगला। हा बा कहिड़ा दोस्त हुजे दादा जी बा खुश आहीं न। अवा ख़ैर ख़ैर तव्हां ठीकु हुजो चङा भला हुजो। हाँ ठीक आहियूं तूं खुश आहीं न। सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु पास थिए कीअं हाणे मौसम हुजे मुंद हुजे हिते गर्मी ज्यादा ज़ोर हुजे यार। इहो कहिड़ो इलाइक़ो हुजे जो त गर्मी एॾी ज़ोर हुजे काछो काछे में वेठो हुजी हा नए गाज नए गाज कंबराणी कलाम लिखियो हुजे न गज गज गोड़ काछा बोड़। हा हैरो खान खां काछे में हींअर त पोइ वॾी गर्मी हुजे ॿियो। हा बसि पोइ गर्मी में वरी असांजो प्रोग्राम ॾिसंदा हुजो माना हाली त थधिकार ई 2 कलाक तव्हांखे थींदी हुजे। हा जो हिते तूफान में वॾो आयो हुजे सभु प्लेटूं हो हा वाह वाह वॾी महिरबानी हुजे सलाम ॾेई छॾींदा हुजो अदा
सा मिल थिया हुजो जिते बि हुजो शरीक थिया हुजो ऐं प्रोग्राम में शरीक थी वरी हाल अहवाल ॾींदा हुजो कच्छ हुजे पोइ थर हुजे उत्तर हुजे लाड़ हुजे कराची हुजे जिते जिते हुजो अवां सभु हुते ख़ुशि हुजो अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे पर सभु ॾिसो दिलि विंदराइण जे लाइ महिरान टीवी खे ॾिसनि वरी हिन प्रोग्राम खे ॾिसनि मथां वरी हे मासी मां कोड़ीअ जो मुंहुं ॾिसंदा हुजनि त बसि वरी ऐं बाक़ी तो टिंडणे जो जेॾी महिल ॾिसंदा हुजनि न पोइ हीअं छो करे मुंहुं खे जन मां ॻाल्हि न वणंदी हुजे हा माना मासी मां कोड़ी चयो हुजे त मुंहुं पे मां कोड़ीअ जहिड़ो कयो तोखे अॼु ॻाल्हि न वणंदी हुजे तोखे अॼु ॻाल्हि न वणई न हा माना चवंदा न हुजनि कॾहिं कॾहिं माण्हू जो मन कीअं हुजे कॾहिं कीअं हुजे हा जीअं भिटाई चयो हुजे त कॾहिं कॾहिं हीअंड़ा नथो वणे मुंहुं हा इहा जे तो सजणा सारिया से वस न आहिन मुंहुं ओई होई हुजे जॾहिं कॾहिं तूं थो अण ॾिठा आरा करे ओए कॾहिं कॾहिं माण्हू खे पंहिंजो पाण ई न वणंदो हुजे भित में मुंहुं हणंदी हुजे भित में हा थोरो हीअं थींदो हुजे बीहंदो हुजे त हणंदी हुजे न सो तोखे जेको हुजे न अॼु थियो हुजे निभाग त को मता बलोला पचाए रामण खे ॾियणा पवंदा हुजनि हेॾो बिस्कुटनि खे ॾारो ॾिनो हुजे अञा लोले जो आसरो कंदो हुजे सो इहो मां तोखे सम्झां तोखे बिस्कुटनि ते लूलनि ते पापड़नि ते वखत कटे त छॾींदो न उहे कचा हुजनि पर छो लोले खां बग़ैर असांखे कोन दिमाग़ कोई कमु न करे लोलो तोखे मिलंदो हुजे उहा हिकिड़ी पंहिंजी ॻाल्हि हुजे बाक़ी ॻाल्हि वणे कोन हा हा तूं इहो लिभाग जेको अॼु खयो हुजे मां बि सम्झंदो हुजां पर अॼु तोखे बलोला पचाइणा ज़रूरु पवंदा हुजनि पचाईंदी हुजे हणंदी हुजे दून में हा दून में हणंदी हुजे मूंखे जो बसि असले बाबा तव्हां एसो इहो कलाम ॾिसंदा हुजो कलाम वरी अहिड़ी मौसम ऐं मुंद में अॼु समीना कंवल खे ॿुधंदा हुजूं भला पोइ को जुड़ को ककर थींदो हुजे जबल मथे जुड़ो जानी जबल मथे जुड़ ओ मुंद ॾिसी तूं मुड़ तव्हां ॾिसंदा हुजो ऐं पंहिंजे कखण वारे घरनि खे बि मथां कली ॾींदा हुजो केॾी महिल बि ककर वसी पवंदो हुजे उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं राम हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अॼु आचर जो ॾींहुं ऐं आचर जे ॾींहं ते रामू आई राधा जे तरफ़ां मां सभिनीनि खे भलीकार हुजे हा सो साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हमेशा हमेशा जे लाइ जुड़िया रहंदा हुजो सो हाणे त वरी असां चवंदा हुजो त बाबा गर्मी जाम ईंदी हुजे वणकार थींदी हुजे वणकार तरह थींदी हुजे जॾहिं अवां ॿूटा पोखींदा हुजो ॿूटा पोखींदा हुजो त यानी वणकारी कंदा हुजो त उन सां ख़ूबसूरती थींदी हुजे ऐं वरी उन ॿूटनि जी देखभाल बि कंदा हुजो उन्हनि खे पाणी बि ॾींदा हुजो वरी उन्हनि खे जेको हुजे खोट सोट बि टी हेॾा होॾा त उहो ॿूटो जल्दी वधी पवंदो हुजे त अवां जी ज़िंदगी ख़ुशहाल थींदी चवंदा हुजो अहिड़ो वण पोखींदा हुजो जो सुभाणे ॿिया हुन मां फल खाईंदा हुजनि पर अवां अहिड़ा वण पोखींदा हुजो जंहिंमें अबा नसुल हेठां वेही ऐं उहो ख़ुशि थींदा हुजनि गर्मीअ खां बचंदा हुजनि जीअं अबा चवंदा ही वण अबा 50 साल अॻु पुराणो जो आहे 80 साल पुराणो हेठां जेको हुजे मुसाफ़िर ॿिया टिया वेही आसी सकंदा हुजनि साहु पटींदा हुजनि थक वञंदा रामण हेॾां वरी टंडो हलहार वारे पासे ॾे हिकिड़ो चकर हो रामा पीर जे मेले ते पंध साहेड़नि सां निकिती हुजां इते विच ते हिकिड़ो जेको हुजे नलको ईंदो हुजे पर नलके जे मथां वरी वणकारी अहिड़ी हुजे ऐं वरी जो हुनखे पाणी जो तूं पीअंदो हुजे न फ्रिज खे जवाब हुजे अञा इहो नलको हुजे हाणे मां हींअर वञा वरी उन सां पाणी पी अचां वरी पोइ हुनजो जवाब तोखे ॿुधाईंदी हुजां माना त अहिड़ी आसी सभु जॻह किन किन ते हुजे हा अबा के वण 50 साल जा 80 साल जा ईअं हिकिड़ो वण मुंहिंजे घर में बि लॻल हुजेव एॾी उमिरि जो बा एॾो वण मूं बि लॻायो हुजे हाणे ॻरी वञी इहो बचो हुजे वण पोइ मूं बि ॿूटो अहिड़ो लॻायो हुजे हाणे माना वञी थोरा जहिड़ो बचो हुजे हलो
हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हो ज्यादा केर कड़े सर का दा ॾाढो साईं ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? भाइटियो मुंहिंजो कहिड़े सर का हुजे पंहिंजो नालो ॿुधाईंदो साईं हालाना हैदराबाद खां मां ॻाल्हाईंदो आहियां। वाह वाह छा हुजे बाबा ठीकु हुजो चङा भला हुजो। बिल्कुलु ॾाढो साईं ख़ुशि आहियो, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे, प्रोग्राम में पहिरियों दफ़ो शामिल थिया हुजो, फोन कॉल कयो हुजे, मूंखे ॾाढो सुठो लॻो हुजे। जी बिल्कुलु ॾाढा साईं असांखे प्रोग्राम पसंदि आहे। वाह 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 सभिनी खे सलाम मुंहिंजा राणा, सभिनी खे वॾी सलाम। महिरबानी कुर्ब आवाज़ मोहबतूं आवाज़ूं सभिनी खे सलाम, वॾी महिरबानी लख कुर्ब। सो हाणे अॼु प्रोग्राम में जेका रौनक रखी हुजे या का हिकिड़ी फोन कॉल वठंदा हुजूं, पोइ वेंदे वेंदे वरी जेको अॼु अव्हांखे हिकिड़ो अहिड़ो रंग ॾेखारींदा हुजूं, ॿुधाईंदा हुजूं। पर जीअं अव्हांखे ॿुधायूं त भाउ असां बि घर में हे वण हयो आहे, पोइ हाणे वञी हेजो वञी के बचूं हुजनि चवंदा हुजनि लामूं। हो बच्चो हुजे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े सर का बा भाई स्टेशन पार्टी खां फ़कीर एजाज़ संजराणी। छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला। दुआऊं अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर। तव्हां ॿुधायो साईं कीअं तबियत आहे? बीजी तबियत कीअं आहे? बसि ख़ैर लॻो पियो हुजे दा तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे, तव्हां ठीकु ठाक हुजो? दुआ दुआ अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर। तव्हां ॿुधायो कीअं तबियत आहे? सभु ख़ैर जो हाल पेस पिरिया नाल अवां ठीकु हुजो, घर वारा भाती सभु ठीकु हुजनि। दुआ दुआ राजा करम साईं। तव्हां ख़ुशि आहियो साईं? साईं वॾी महिरबानी लख कुर्ब अवां शामिल थिया हुजो। इहे अवां जो मोहबत वॾा वॾा लख थोरा लख थोरा। सो हाणे प्रोग्राम मां वक़्तु थियो हुजे मोकिलाणीअ जो, ऐं अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछरु या आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू ऐं राधा अवां सभिनी जी ख़िदमत में मेहरान टीवीअ सां गॾु ज़रूरु हाज़िर थींदा। हाणे वेंदे वेंदे अहिड़ो त हिकिड़ो असां वटि बि लोकगीत पियो हुजे, अहिड़ो सुहिणो अंदाज़ हुजे, वणकारी ऐं वणनि ऐं गुलनि जे सहारे उन्हनि जे अंदाज़ में जेको इहो गीत या इहो लिखियो वियो हुजे नगमो, उहो अहिड़ो भलो हुजे। मोरो नाहे थोरो ढोलण मोरो वेठी जाए राणल मोरो वेठी जाए। सो इहो अवां सभिनी जे नाम हुजे, असांखे इजाज़त ॾींदा हुजो, वरी गॾु हुजूं।